प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां शुरूआती जेको असांखे पहिरियों 9th कोर्स में न्यू जेके असांखे मैथ मिली आहे उन में असांखे पहिरियों असांजो रियल नंबर्स आहे ऐं कम्प्लेक्स नंबर आहे। अॼु पहिरें असां रियल नंबर्स खे आइडेंटिफाई कंदासीं त रियल नंबर्स छा आहे। रियल नंबर्स खे ॿिनि हिस्सनि में विरायो वियो आहे, यानी रेशनल नंबर्स ऐं इरेशनल नंबर्स। हाणे रेशनल नंबर्स उहे कहिड़ा नंबर्स हूंदा, यानी अहिड़ा नंबर जेके असांखे P/Q जे फॉर्म में असांखे मिलनि। जेको Q हूंदो उहो नॉट इक्वल टू 0 हूंदो, यानी Q जेको आहे उनजो मुल्ह 0 जे बराबरि न हूंदो। उहे सभु असांजा रेशनल नंबर आहिनि। इरेशनल नंबर्स उहे कहिड़ा हूंदा, जेके बि नंबर्स तव्हांखे रूट में मिलियल आहिनि, यानी उनखे जेकॾहिं असां डेसिमल फ्रैक्शन ठाहियूं, उनजो डेसिमल फ्रैक्शन लातइदाद में ठहंदो, उनखे असां इरेशनल नंबर काउंट कंदासीं। यानी जेके बि असां रूट जे अंदरि हुजनि, या जीअं वैल्यू ऑफ पाए आहे या वैल्यू ऑफ ई आहे, हिन जा जेकॾहिं असां वैल्यूज़ ॾिसंदासीं अनलिमिटेड इन्हनि जा वैल्यू आहिनि ऐं हिन जो जेके असां रूट कढंदासीं अनलिमिटेड ईंदो, फिक्स न ईंदो। तंहिंजे करे अहिड़ा नंबर असांजा छा हूंदा आहिनि, इरेशनल नंबर हूंदा आहिनि। वरी रेशनल नंबर्स खे ॿिनि ग्रुपनि में विरायो वियो आहे। हिकिड़ो आहे इंटीजर्स, ॿियो आहे नॉन इंटीजर्स। इंटीजर जेके असांजा अदद आहिनि उहे असांजा सॼा अदद आहिनि, यानी पहिरियों जेको असांजो इंटीजर आहे उहो असांजो 0 हूंदो आहे, ऐं +-1 +-2, यानी जेके बि सॼा होल नंबर्स आहिनि उहे असांजा प्लस माइनस में +1 भी थी सघे थो, -1 भी थी सघे थो, +2 -2। माना 2 जेको आहे माइनस में बि थी सघे थो, -2 अचे त बि असांजो इंटीजर आहे, +2 अचे त बि असांजो इंटीजर आहे। इंटीजर्स ऐं नॉन इंटीजर्स जे बारे में थोरी अञा असां मुतालो कंदासीं। इंटीजर्स यानी उहे असांजा रेशनल नंबर आहिनि, जेकॾहिं असां उन्हनि खे सिंपलिस्ट कयूं त यानी 3 खे जेके डिवाइड कंदासीं 4, यानी 4 ईंदो, यानी असांजो हीअ असांजो इंटीजर रेशनल नंबर आहे। जेके हिन खे कंदासीं हिन में असांजो जेको सिंपलेस्ट जवाबु ईंदो 4, यानी हिन में बि 4 ईंदो। हिन खे जेकॾहिं कंदासीं त असांजो घणो ईंदो, 9 टाइम हुनखे टेबल्स लॻंदी, 9 जवाबु ईंदो, यानी असांजो हीअ बि असांजो इंटीजर रेशनल नंबर आहे। हिन खे कंदासीं जेकॾहिं असां त हीअ असांजो 3 टाइम ईंदो। यानी अहिड़ा नंबर्स जेकॾहिं असां उन्हनि खे डिवाइड कयूं, सिंपलेस्ट कयूं त असांजो होल नंबर जवाबु अचे, इन्हनि खे असां इंटीजर रेशनल नंबर चवंदा आहियूं। यानी हीअ बि असांजा रेशनल नंबर ई थींदा। 12/3, 20/5, 21/7, 18/2। उन खां पोइ नॉन इंटीजर आहे, यानी अहिड़ा असांजा P/Q जे फॉर्म में जेकॾहिं असांखे इनखे असां जेकॾहिं 3 खे 2 सां डिवाइड कंदासीं त हीअ असांजो जवाबु ईंदो 1.5 डेसिमल फ्रैक्शन में ईंदो, यानी हिन खे असां चवंदासीं नॉन इंटीजर। हिन खे जेकॾहिं असां कंदासीं हीअ ईंदो 0.2, हीअ बि असांजो जेको थींदो नॉन इंटीजर रेशनल नंबर आहे। हीअ बि असांजो नॉन इंटीजर रेशनल आहे। जेकॾहिं हिन खे असां डिवाइड कंदासीं 13 खे 4 सां त असांजो जवाबु ईंदो 3.25, यानी अहिड़ो जवाबु अचे त हिन खे बि असां चवंदासीं नॉन इंटीजर रेशनल नंबर आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां 7/3 खे 3 सां 7 खे डिवाइड कंदासीं असांजो जवाबु ईंदो 2.333, यानी अहिड़ो जवाबु ईंदो। हिन खे बि असां चवंदासीं नॉन इंटीजर नंबर। यानी अहिड़ा नंबर जेकॾहिं असां उनखे डिवाइड कयूं उन डेसिमल फ्रैक्शन में जवाबु अचे, या त डेसिमल फ्रैक्शन में फिक्स जवाबु अचे, हीअ आया आहिनि फिक्स आहिनि, या वरी अनलिमिटेड जवाबु अचे। अहिड़नि नंबर्स खे असां नॉन इंटीजर रेशनल नंबर चवंदासीं। सही आहे। जेके इंटीजर आहिनि उहे असांजा प्लस में हूंदा, यानी +1 +2, और इवन इंटीजर थो चवे, यानी इवन जेके असांजा हूंदा उहे ॿधी अदद जेके हूंदा आहिनि, यानी 2, 4, 6, इहे जेके बि असांजा आहिनि इहे असांजा इवन इंटीजर आहिनि। उन खां मतिलबु होल नंबर्स आहिनि, इहे बि असांजा रेशनल नंबर्स आहिनि।
होल नंबर जेके हूंदा आहिनि उहे असांजा 0 1 2 3 खां शुरू थींदा आहिनि। इहे बि असांजा छा आहिनि रेशनल नंबर आहिनि। ऑड नंबर जेके हूंदा आहिनि उहे असांजा 1 3 5 7 हूंदा आहिनि। इहे बि असांजा रेशनल नंबर आहिनि। नेचुरल नंबर जेके हूंदा आहिनि उहे असांजा 1 2 3 खां स्टार्टिंग हूंदी आहे। इहे बि जेके बि सभु आहिनि इहे बि असांजा रेशनल नंबर आहिनि। प्राइम नंबर जेको हूंदो आहे उहो असांजो 2 3 5 7 11 आहे। हिनखे बि असां रेशनल नंबर चवंदासीं। यानी जेके ही नंबर अचनि ही अचनि ही अचनि ही असांजा सभु इहे रेशनल आहिनि। रेशनल में जेके नॉन इंटीजर अचनि था यानी हिननि जो जेको असां हिन खे कढूं था हिन जो जवाबु ईंदो असांजो डेसिमल फ्रैक्शन में ईंदो। उहो डेसिमल फ्रैक्शन पॉइंट खां केतिरा दर्जा थो हले केतिरियूं डिजिट थियो हले उन हिसाब सां उनखे बि असां चवंदासीं इहो बि असांजो रेशनल नंबर आहे। बाक़ी इंटीजर में कोई बि जेकॾहिं असांखे मिले उनखे आम सिधो कयूं वरी पोइ उन जेके बि रेशनल नंबर्स आहिनि जेके आहिनि इंटीजर खे वरी विरायो वियो आहे टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग उहो उन खां वरी असां जेको मथियों ठाहींदासीं लेक्चर उहो उनजे बारे में ठाहींदासीं। इंशाअल्लाह तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। ऐं जेके नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।